जेकॾहिं असांजो चैनल तहक़ीक़ डिजिटल मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी पहिरियों चकर आया आहियो या मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी ऐं सदन साहिबज़ादा मुफ्ती अकुन नबी सिकंदरी जन जा वधीक बयानात ॿुधणु चाहियो था त हींअर ई असांजे चैनल तहक़ीक़ डिजिटल मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी खे सब्सक्राइब कयो ऐं उन सां गॾोगॾु बेल आइकन ते क्लिक कयो जीअं असांजी हर नई वीडियो अचण सां तव्हांखे नोटिफिकेशन मिलंदी रहे। एक हिंदू जो चवण है त 3 साल जो जवाब दे तो मुसलमान थींदुसि। असहाबुल जन्नह यो अरबी जो लफ्ज़ आहे। असहाब जी माना वारो भी थींदी आहे। हिकड़ा जन्नत वारा हिकड़ा जहन्नम वारा। सही है। अब हिकड़ा जन्नत वारा चओ जन्नत वारा ॿिया इते असहाबी जो ज़िक्र किथे आहे। हिते त ज़िक्र आहे हिकड़ा दोज़खी ॿिया जन्नती। असहाबुन नार माना दोज़खी असहाबुल जन्नत माना जन्नती। हिते त जन्नतिन जहन्नमिन जो ज़िक्र आहे। असहाबन जो ज़िक्र ही कोने को कूड़ थोड़े। हाल पढ़ंदो जल्दी कर। वधीक चाहे त पिटको जायज़ आहे छो त हज़रत अवैस करनी पंहिंजा ॾंद शहीद कया। हज़रत अवैस करनी ॿुधो हो त नबी साईं जा ॾंद शहीद थिया। पहिरें त इहा रिवायत ही कमज़ोर आहे, ज़ईफ़ आहे। नंबर 2 भला जेकॾहिं ॾंदनि जो ॿुधी ॾंद भॻई त पोइ हुसैन जो ॿुधी त शहीद थियो। तूं पाण खे मार न धक छो थो वणे पोइ मञाए न। सम्झो लाइ न अवेस ॿुधो त ॾंद विया त ॾंद भॻई तो पिटके वारा ॿुधो आहे त हुसैन मार जियो त तूं मार पाण खे त पोइ चवां त मातम जाइज़ आहे। हुसैन जो ॿुधी त मार जिया तूं रुगो थपक थपक वरी घर जी मानी खा ऐं तुंहिंजी हालत भेड़ा चंडरा। औरतुनि खे कहिड़े तरीक़े सां सलाम चइजे पंहिंजे माउ या भेण या ज़ाल खे कहिड़ी तरह मुहर्रमात जंहिंते तव्हांजो शरन निकाह हराम आहे। जेकॾहिं तव्हां अस्सलाम अलैकुम आम तरह चओ त बि जाइज़ आहे, पर जे रुॻियूं औरतूं हुजनि त पोइ सीगो मटायो। अस्सलाम अलैकुम मर्द खे चइबो आहे, औरत लाइ चइबो आहे अस्सलाम अलैकुन। छा चइबो आहे? अस्सलाम। यादि कयो, पुछो थो त यादि कयो। पर परायण माइन खे सलाम न कजो पंहिंजे घर। मथां चओ त मुफ्ती चइयो आहे जनाह बाग में मिलेव का माई जो सलाम अलैकुम। इहो मिड़ई बचाव कजो। हल मत हिन दौर में औरतुनि या छोकिरियुनि खे स्कूल में तालीम ॾियणु जाइज़ आहे या न? इहो मूंखां छो था पुछो? पुछो हज़रत नबी करीम खां, हज़रत इमाम आज़म खां। हज़रत नबी साईं जी भी हदीस आहे, इमाम आज़म जो भी फरमान आहे। जेको औरत खे लिखण पढ़ाइण लाइ कॉलेज में थो मोकिले, स्कूल में थो मोकिले, कलम हथ में थो ॾिए, उहो ॼण तो घाड़ी तरार हथ में थो ॾिएसि। पोइ वणेसि त पाण खे वढे, वणेसि त ॿिए खे वढे। मुड़ंदव त तव्हां बसुली कोन, पुछो था पर मुड़ंदव कोन। मुड़ंदव सभु चुप थी विया ख़ैर जो। मां सम्झां थो सभिनी जूं पढ़नि थियूं ख़ैर जो। पोइ पुछो छो था पिया? साईं लिखंदा त गौसल आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो कुल वलियनि जे मथां कदम हुयो या अञा बि कुल वलियनि जे मथां? अञा बि आहे, अञा बि आहे, क़यामत ताईं हूंदो। मौलवी साहब तव्हां इहो ॿुधायो त तव्हां नारनि खां नफ़रत छो कंदा आहियो? नफ़रत कान्हे, रुकावट छो विझंदा आहियो तव्हां? मां पियो तकीर कयां था नारे तकबीर। ठहे थी ॻाल्हि का त नबी पाक अलैहिस्सलाम मेराज ते विया, मोटिया, अल्लाहु अकबर। ठहे थी ॻाल्हि का बा ॻाल्हि पूरी थिए, मौज़ूअ जी ॻाल्हि ख़तम थिए, पोइ तव्हां नारो हणो। सुर जी त तव्हांखे बि ख़बर कान्हे का, विच ते बि कार, अध में बि कार, न का पुछ ॾिसो न को पिछाड़ी ॾिसो। तव्हां सुर सां नारा हणो, मूंखे नफ़रत आहे कान का। अवां तव्हां हणो बेसुरा नारा, बेसुरन रुकावट ज़रूर आहे। साईं चए थो त तव्हांजे मुक़ाबले में इस्लाम जा दुश्मन फ़क़त वहाबी या शिया आहिनि। हींअर नौजवान तबिको सोशलिज़म ऐं कम्यूनिज़म जा हामी थींदा पिया वञनि। छा उन्हनि लाइ तव्हां ते तबलीग फ़र्ज़ न आहे? फ़र्ज़ आहे, पर असां अॻ में उन जी दांगी लाहींदासीं जेको असांजे रंग में असांजा माण्हू थो करे। हिकिड़ो जेको सौ सिधो काफ़र आहे, मुंहिंजा प्यारा दोस्त, उन ॾे माण्हू जल्दी कोन वेंदा। जल्दी उन ॾे वेंदा जंहिंजे मुंहं में ॾाढ़ी हूंदी, हथ में क़ुर हूंदो। अब हा न साईं, मुंहं में ॾाढ़ी, हथ में क़ुर त माण्हू भुलिजी पवंदा न साईं। पर जेको चोटी रखी धोती ॿधींदो, जल्दी माण्हू ॾे वेंदा कोन वेंदा। पर मां त वहाबन ऐं बदमज़हबन खे निदियां थो, तोखे पेट में सूर छो थियो आहे चिठी लिखण वारा?
ताजी माना तोखे भी रोलो आहे। अल्लाह दा हल मुल्ज़ाम खिदमत में मुफ्ती साहब अस्सलाम वालेकुम। जीअं त ॿियनि फ़िरक़नि में तंज़ीमूं ज़ोर ते आहिनि, तव्हां में आहिनि त बि घटि, ऐं वरी जेके अथव तन जी तव्हां जहिड़ा आलिम का ताईद नथा कनि, उन्हनि जी का सरपरस्ती नथा करियो। तव्हांजो तंज़ीमनि बाबति छा नज़रियो आहे? सुठो नज़रियो आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजी तंज़ीम मज़बूत आहे। हे तंज़ीम राय ते बिछाए अवां जे लाइ मिड़े कागज़ी कारवाई हुजे, पोस्टर हुजनि, इश्तिहार हुजनि, दफ़्तर लॻो पियो हुजे, नानी वारा कन हुजनि, बाक़ी कुझु बि न हुजे। अल्हम्दुलिल्लाह तव्हां वटि हिकिड़ो मौलाना बदरुद्दीन साहब आहे न, सॾु थो करे त तव्हां सभु सुनी, को कंबर खां थो अचे, को शहदाद कोट खां थो अचे, को रोते देरे खां थो अचे, को मदईदी खां थो अचे, को मेहर खां थो अचे, को ख़ैरपुरनाथन शाह खां। इहा तंज़ीम न आहे त बि छा आहे? अब आहे या न आहे? अवां सभु मुस्लमान सुन्नी असां सां गॾु आहियो न साईं? बाक़ी चंदे वारी, बोर्ड वारी, रसीद बुक वारी, इश्तिहार वारी, दुआ करो हा बची वञे अख़बार वारी, उहा कम जी कान्हे, मतिलब आहे कम वारो। अब आओ न साईं, अल्लाह से तौफ़ीक़ नसीब फरमाए। असली करे अलम जी माना ॿुधाईंदा। हा, हिननि अलिफ लाम मीम सां अलम लिखियो आहे। अच्छा, अलिफ लाम मीम क़ुरान में ये न साईं? न साईं, न हुरूफ़ मुक़त्तअ न। अलिफ लाम मीम जी अल्लाह आलम बे मुरादिही, अल्लाह अल्लाह जे रसूल खे इन जे मुराद जी ख़बर आहे। असांखे इन जे बारे में तशरीह जी ज़रूरत कान्हे का। अल्लाह आलम बे मुरादिही, अलिफ लाम मीम जी माना अल्लाह से खे ख़बर आहे। पर जे भला अलम जी था पुछो त हिकिड़े शीए खां चोॾे ख़बर अलम क़ुरान में आहे कि आहे? हे किथे आहे? जे अलम नशरह लक सदरक, अलम खोड़ियो जंहिंजी बेरक लुॾे। अलम खोड़ियो जंहिंजी बेरक लुॾे। सो असां रहिड़े अलम खे मञूं कोन था पिया। सौ सुधो कूड़। अलम जो ज़िक्र क़ुरान में आहे कोन को। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अलम नशरा में ॻाल्हि कई आहे त मुंहिंजा हबीब तुंहिंजो सीनो असां एतिरो खोलियो आहे जो काइनात जो इल्मु तुंहिंजे सीने में आहे। साईं महिरबानी करे ॿुधाईंदा, वाह बि मग़ज़ खाई विया आहिनि त दुआद न पढ़ो ऐं वल अर्ज़ पढ़ो ऐं दुआद पढ़ण नथा ॾियनि, उन्हनि खे जवाबु कीअं ॾियूं? मथो छो था खारायो पंहिंजो? मग़ज़ छो था खारायो? लाड़काणे में कुता गॾा कोन्हनि छा? मग़ज़ खाई विया। मग़ज़ न खारायो न जंहिंजा हक़दार आहिनि। कांव कोन्हनि छा बाबा लाड़काणे में? ॾाढे ॻाल्हायो। हिननि वहाबिल फतवा ॾिया त कवा खाना हलाल आहे, कवा खाना सवाब है। साईं बदरुद्दीन थो चए त ठुल्ह में कोई खाधो पियो, देग चाढ़ियो हुन में विधाऊं। पर असांजे खैरपुर ज़िले में रिपड़ी में हिकिड़ो मौलवी हो, पवर हो ज़ात जो, लाल मोहम्मद। मां बि ॾिठो उन बि कुही काव खाधो। मुंहिंजा तो त हे थो साईं सोणो चवे त मग़ज़ खाई विया आहिनि। मग़ज़ न खाराइजो न, काव खाराइजो। हाँ साईं, दुआद पढ़नि या न? दुआद पढ़बो बाबा, दुआद डाल न पढ़बो। गैर मग़ज़ूब अलैहिम वलद्दालीन, गैर मग़ज़ूब अलैहिम वलज़ालीन पढ़ण खे शाह वलीउल्लाह बि हराम लिखियो आहे, ॿियनि बुज़ुर्गनि बि हराम लिखियो आहे। शाह वलीउल्लाह त ईअं बि लिखियो आहे त जेको कसदन पढ़ंदो सो काफ़िर आहे। गैर मग़ज़ूब अलैहिम वलज़ालीन, जेको ॼाणी वाणी पढ़ंदो सो काफ़िर थी वेंदो। अवां मुस्लमान आहियो या काफ़िर आहियो? तंहिंजे करे ज़ालिम न पढ़जो। अञा एतबार न अचेव त सऊदी वारनि खे घणो मञींदा आहिनि, असां कोन था मञूं। पर किरायत में हो बि अहल सुन्नत वारी किरायत चवंदा आहिनि, गैर मग़ज़ूब अलैहिम वलद्दालीन। एतबार न अचेव त टीवी ते रोज़े ते रोज़ानो हुननि जो तकबीर किरायत ईंदी आहे, ॿुधी वठो। उहो ई पढ़ंदा आहिनि जेको असां पढ़ंदा आहियूं। चए थो त अस्सलाम वालेकुम या अली मदद। मुफ्ती साहब महिरबानी करे ॿुधायो त हज़रत अली करमुल्लाह वजह जी तुरबत मुबारक कहिड़े मुक़ाम में आहे ऐं हज़रत अली जी जनाज़े खे ॾाचीअ ते चाढ़ियो हुआऊं छा? इहो ग़लति ॻाल्हि आहे। हज़रत अली करमुल्लाह वजह करीम पंहिंजे मज़ार शरीफ़ में आहिनि, शाह नजफ़ शरीफ़ में। उते संदन मज़ार आहे, न को ॾाची न को छा, जबल झटण वारा कूड़ा किसा ग़लति खणंदा आहिनि। हज़रत अली करमुल्लाह वजह करीम जो ईअं जनाज़ो आम तरह जी मुस्लमान जो थींदो आहे, ईअं थियो, ईअं ई दफ़न कयो वियो। हे रुॻो किसा कहाणियूं खणंदा आहिनि। अली चयो त मुंहिंजी जनाज़े खे ॾाची ते ॿधजो, पोइ ॾाची खे छॾे ॾिजो, पोइ ॾाची पाण ई पाण जिथे वेहे उते ठाहिजो। पोइ हज़रत अली करमुल्लाह वजह करीम जे जनाज़े मुबारक खे आसमान तां ककर विझ आयो, सो झटे खणी वियो। ॼटनि खे गुमराह कंदा जेका गोड़ थींदी आहे, गोड़ या अलीअ जी हक़ल आहे। न मोहिणो हो या हवा फाड़णो हो। ख़ुदा पियो ख़ैर करे ओच तो ठकाव थिए त ॿार वारी जो ॿार किरी पवे।
हाँ न सही हज़रत अली जो आवाज़ को हज़रत अली बाक़ाइदगी सां दफ़न थिया शाह नजफ़ में संदन मज़ार मुबारक आहे अस्सलाम अलैकुम चओ या अली मदद अस्सलाम सां न चइबो असांजो हिकिड़ो चाचो हो उनखे हिकिड़े माण्हू जो अस्सलाम अलैकुम या अली मदद हुन चयो साड़ियासीं वालेकुम सलाम चारई यार मदद मौलवी साहब मसइलो आहे त काबतुल्लाह में या मदीने में पेश इमाम जे कॾ निमाज़ जाइज़ आहे या न जेकॾहिं वाह बि आहे त जाइज़ कान्हे ठीकु आहे न साईं हला था हा चए थो त शिया हज़रात चवंदा आहिनि त बाग़े फिदक साहबनि न ॾिनो ऐं पाण फबाए विया ऐं बीबी साहिबा खे झिणकूं ॾेई मोटाए छॾियो इन बाबति वज़ाहत कंदा बाग़ फिदक नबी साईं जी मिल्कियत ई कान्हे मुस्लमाननि जी ही महबूब पाक मुस्लमाननि खे ॾेई बीबी साहिबा का चरी त कान्हे जो पराओ माल घुरंदी बीबी साहिबा घुर ई कान्हे के या कूड़ था आणनि पिया अस्सलाम वालेकुम मौलवी साहब सवाल के कमज़ोर सुन्नी चवंदा आहिनि त मिड़ई वाह बि कुझु न कुझु शीयनि खां भला आहिनि हाणे इन्हीअ सुन्नीअ लाइ कहिड़ो हुकुम आहे अहिड़नि कमज़ोर सुन्ननि खे सम्झाईंदा कमज़ोरनि खे का ताक़त जी दवा वठी ॾियो ॿियो मां छा कयां मुफ्ती अब्दुर्रहीम साहब अर्ज़ त अगरि को शख़्स पंहिंजे ज़ाल जो निकाह नथो भञे पर उन जो भाउ ज़लील कोर्ट में ज़ोर ते भञाए थो उन जो शरई हुकुम छा आहे कोन भॼंदो तलाक मुड़ुस ॾींदो जज जे अॼोके कोर्ट जे तलाक सां बि तलाक कान पवंदी राशि जज अंग्रेज़ी कानून वारा हलंदा शादीअ में मर्द खे मेहंदी लॻाइण जाइज़ आहे मर्द खे मेहंदी लॻाइण हराम आहे अच्छा अरबीअ में का नात ॿुधाईंदा नात ख़ान खे चइजो हाणे साईं किबला साईं तव्हांजे आॾो बाक़ी ॿ चओ साईं चए थो त अहल हदीस वारा पेश इमाम जे पुठियां जेकॾहिं असांजे चैनल तहक़ीक़ डिजिटल मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी पहिरियों चकर आया आहियो या मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी ऐं सदन साहिबज़ादा मुफ्ती अकुन नबी सिकंदरी जन जा वधीक बयान ॿुधणु चाहियो था त हींअर ई असांजे चैनल तहक़ीक़ डिजिटल मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी खे सब्सक्राइब कयो ऐं उन सां गॾो गॾु बेल आइकन ते क्लिक कयो जीअं असांजी हर नई वीडियो अचण सां तव्हांखे नोटिफिकेशन मिलंदी रहे असां इनकार थोरो कयो आहे पर नबी पाक अलैहिस्सलाम इन हुकुम खे वरी मनसूख करे छॾियो आहे समझो था न सही हे वरी उन मनसूख हुकुम खे कोन मञीदा आहिनि जेकॾहिं पढ़ण जो हुकुम आहे वो हदीस में आ तो वरी मनो जो भी हुकुम हदीस पाक में आ समझो था ना सही महबूब हिकमत वारो हकीम हो वयो अल्लमुहुल किताब वल हिकमत कुरान तो चवे त नबी हिकमत वारो ता के किताब हिकमत सिखारण आयो हिकमत तहत नबी सही शुरू में चयो तो पढ़ो वरी नबी पाक अलैहि फरमायो त न पढ़ो हाने असा आखिरी हुकुम के मनीदासे नबी से मनो कया ता जे करे कोन पढ़ंदासे हिक जलसे में डॉक्टर खालिद महमूद सुमरे का सवाल पूछो तो कुरान ऐं हदीस जे रूह सां दुआ में वास्तो विझण कुरान पाक जे रूह सां सही आहे या ग़लति डॉक्टर जवाब ॾिनो त कुरान पाक ऐं हदीस जी रूह सां वास्तो वठणु नाजाइज़ आहे तव्हां कुरान पाक हदीस जी रोशनी में ज़रूर ग़लति थो चवे कुरान पाक में बीठो आहे वब्तगू इलैहिल वसीलत कुरान पाक आहे हिन जाहिलनि त कुरान पढ़े कोन्हे को अबा जंहिंजो पीउ अंधो त पुटु बि अंधो हूंदो न सही कुरान पाक चवे वब्तगू इलैहिल वसीलत अशरफ अली खां पुछो हुन किताब लिखियो आहे पंहिंजो उन में साफ़ थो चए त वब्तगू इलैहिल वसीलत मां मुराद ऐं मुर्शिद आहे छा मुराद आहे मुर्शिद ऐं मुर्शिद जो वसीलो वठिबो अल्लाह जे वलियनि जो वसीलो वठिबो मौलाना शेख सादी हेॾो वॾो कामिल वलीउल्लाह आहे उन पाण चयो आहे खुदाया बहक़े बनी फातिमा के बरकौल ईमा कुनी खातिमा अगर दावतम रद कुनी वर कबूल मनो दस्त दामान आले रसूल चए थो त अॼुकल्ह रफ़उल यदैन ते बहस हली रहियो आहे जंहिंमें अहल हदीस वारा तक़रीबन 80 हदीसुनि जा हवाला ॾियनि था उन्हीअ सां गॾोगॾु टेलीविज़न ते बराह रास्त सऊदी अरब खां रमज़ान महीने में तरावीह निमाज़ ॾेखारियूं वेंदियूं आहिनि ऐं निमाज़ पढ़ंदड़ रफ़उल यदैन कंदा आहिनि तंहिं करे कुरान पाक ऐं हदीस जी रोशनी सां वज़ाहत कंदा रफ़उल यदैन शाफ़ई कंदा आहिनि इमाम आदम रहमतुल्लाह अलैह इमाम शाफ़ई खां बि अॻे आहे इमाम शाफ़ई पंहिंजी तहक़ीक़ मुताबिक़ बाद में इहो सोचियो हूंदो हुनखे हदीसूं मिलियूं हूंदियूं पर जेको नबी करीम खे वेझो आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खे क़रीब आहे ताबई आहे उन जी तहक़ीक़ वधीक आहे उन असांखे नबी पाक जे सहाबनि जे शागिर्द ताबई ॿुधायो आहे त नबी करीम जे ज़ात बाबरकात रफ़उल यदैन वारे हुकुम खे बि मनसूख़ फरमाए छॾियो आहे उहा मनसूख़ वारी हदीस ख़ुदि मुस्लिम शरीफ़ जे अंदरि मौजूद बि आहे
तंहिंजे करे असां वरी बि साॻे तरीक़े सां अर्ज़ कंदासीं त हदीस में हुजण बि शइ आहे, मनसूख़ करण जो हुकुम बाद में बीठो आहे, असां मनसूख़ वारी हदीस अमल कंदासीं। त मौलवी साहब जेकॾहिं वहाबी पेश इमाम हुजे त उन जे पुठियां निमाज़ पढ़जे, सम्झो था न भाउ। हाणे मां थो सुवाल कयां त जेकॾहिं भील पेश इमाम थिए त निमाज़ पढ़बी? ॻाल्हायो भील में वहाबी में को फ़र्क़ु कोन्हे बाबा, जहिड़ो भील तहिड़ो वहाबी। तॾहिं जे भील जे पुठियां जाइज़ कान्हे त वहाबी जे पुठियां बि जाइज़ कान्हे का। पुछो था त पोइ अमल बि कजो न भाउ। ऐं चवंदोसीं भील वरी कीअं? अरे भील त पंहिंजो कारो मुंहुं ज़ाहिर कयो आहे, हिन वहाबी पंहिंजो अंदर कारो कयो आहे। ख़ुदा जे हबीब पाक अलैहिस्सलाम खे पाण जहिड़ो चवनि नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। ऐं हिननि जे किताबनि में लिखियल आहे त जेकॾहिं निमाज़ में ज़िना जो ख़्यालु अचे त बि निमाज़ थी वेंदी, गॾह जो ख़्यालु अचे त बि निमाज़ थी वेंदी, गापे जो ख़्यालु अचे त बि निमाज़ थी वेंदी, ढोर ढगे जो निमाज़ में ख़्यालु अचे त बि निमाज़ थी वेंदी। पर जे रसूलुल्लाह जो ख़्यालु ईंदो त निमाज़ भॼी पवंदी। छा ख्वाजो उमिरो करे सघे थो? ख्वाजे जो उमिरो जाइज़ आहे, बैतुल्लाह में वञणु जाइज़ आहे या न? बाबा ख्वाजा असांजे सभिनी उलमा किराम जी फतवा है त हू गैर मुसलमान जी जमात आहे, सम्झो था न बाबा। हे जेके ख्वाजा ख़ासि करे मुंहिंजा प्यारा दोस्तो जेके इस्माइली ख्वाजा आहिनि, उन इस्माइली ख्वाजनि जे लाइ तमामु उलमा किराम जी फतवा है त हू गैर मुसलमान। तंहिंजे करे हुननि जो न को उमिरो जाइज़ आहे, न को हुनखे दाख़िला जी इजाज़त आहे। जेकॾहिं गवर्नमेंट हुनखे मोकिले थी त गवर्नमेंट जो कसूर आहे, पर जे सऊदी हुकूमत खे ख़बर पवंदी त हुनखे दाख़िल थियणु कान ॾींदी। बाक़ी ख्वाजो क़ौम जो आहे ऐं मसलक अहले सुन्नतल जमात जो आहे त भली वञे। बाक़ी ख्वाजे इस्माइली मज़हब वारनि जे लाइ सभिनी जो चवणु आहे त गैर मज़हब आहे। तंहिंजे करे हुनजो न को हज जाइज़ आहे, न को हुनजो उमिरो जाइज़ आहे। सुवाल नंबर आख़िरी आहे त फतावा रशीदी में आहे त जेको शख़्स रसूलुल्लाह खे गैब दान ॼाणंदो उन जी इमामत जाइज़ न आहे। महिरबानी करे जवाब ॾींदा। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हिन जो मतिलबु थियो त माना नबी पाक खे गैब जी ख़बर कान्हे का, माना नबी पाक खे जेको गैब दान चवंदो त जी निमाज़ जाइज़ कान्हे। पर मां फतवा थो ॾियां, लिखी थो ॾियां त जेको चवे त नबी खे गैब कोन्हे उन जे पुठियां निमाज़ जाइज़ कान्हे। बाक़ी तूं छॾो थियो त ॼाणा थो त नबी मां जहिड़ो शर्म नथो अचे। ॾिसो त हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जो नालो ॿुधी वात में आंगूठा तव्हां छो विझंदा आहियो? हुनखे ॻणती आहे त भई मूंखे विझो, पाण खे छो न विझंदा आहियो? हे आंगूठा मूंखे बात में विझो। अब सम्झो था न साईं, साड़ थो थिए। असीं आंगूठा त वात में कोन विझंदा आहियूं। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्म मुबारक ॿुधी मन समिया इस्मी फिल आज़ान फक़ब्बल ज़ुफ़्र इब्हामैह व मसह अला ऐनैह लम यहुम अबदन। मुंहिंजो आका फरमाइनि था त जेको आज़ान में नालो मुंहिंजो ॿुधे, ॿुधण खां बाद में पंहिंजे आंगूठनि जा नह चुमे ऐं उहे नह चुमी अखियुनि ते रखे। हुज़ूर फरमाइनि था उहो अंधो बि कोन थींदो, क़यामत में ॿाह खां वठी जन्नत में वठी वेंदासीं। कुंत शफ़ीअन व क़ाइदन लहू, मां क़यामत जे ॾिहाड़े हुनजो सिफ़ारशी बणबुसि ऐं हुनखे अॻवान थी करे जन्नत में वठी वेंदुसि। अब हाणे आंगूठनि चुमण वारी ॻाल्हि त इहा ई आहे। असीं आंगूठा कोन था चुमियूं, आंगूठनि जा न था चुमियूं, से बि महबूब जे फरमान मुताबिक़ था चुमियूं पिया। बाक़ी वात में कोन विझंदासीं, ॿिए खणी तोखे विझंदासीं। असां वटि हिकिड़ो मुला जो चवे थो त नूर खां बशर जो दर्जो मथे आहे, छाकाणि त अल्लाह ताला क़ुरान मजीद में इंसान खे अशरफुल मखलूकात जे दर्जे सां सॼो आहे, जॾहिं त मलाइका बि अल्लाह ताला जी मखलूक आहिनि ऐं नूर जी पैदाश आहिनि। उनखे अल्लाह तबारक व ताला अहिड़ो लक़ब न ॾिनो आहे। तंहिंजे करे नबी पाक अलैहिस्सलाम नूर न आहे बल्कि बशर आहे। अज़ीज़ो, अंधे खां इहो त पुछो त बशर अशरफुल मखलूकात कंहिंजे करे आहे? पिरस जे करे या नानस जे करे? अब ॾाढे न ॻाल्हायो। इंसान खे जेको शरफ़ मिलियो आहे, इंसान खे शरफ़ छो मिलियो आहे? अशरफुल मखलूक इन जे करे थियो आहे जो मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह इन जो फ़ैसिलो फरमाए छॾियो आहे। फरमाइनि था गर न बूदे ज़ात हक़ अंदर वजूद आब गिलरा कह कुनद मलके सुजूद।
ये चवंदा त मलाइकन इंसान खे सजदो कयो तंहिंजे करे मालूम थियो त मलाइक नूर जा हा, इंसान बशर हो, बशर जे आॾो नूर झुकियो आहे तंहिंजे करे बशर अफ़ज़ल आहे ऐं नूर घटि आहे। पर अंधे खे इहा ख़बर कान्हे का त आदम खे मलाइकनि सजदो ई मुहम्मद मुस्तफ़ा जे नूर जे करे कयो हो। मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमायो अगर मुस्तफ़ा जे ज़ात जो नूर आदम जे पेशानी में न हुजे हा त मलाइक कॾहिं आदम खे सजदो कनि कोन हा। मालूम थियो त जेकॾहिं इंसान अशरफ आहे त बि मुस्तफ़ा जी निस्बत जे करे, अबा कंहिंजे करे, ॾाढे गला कंहिंजे करे। हिकिड़ी ॻाल्हि, ॿियो जवाबु हदीस मां तोखे ॾियां, इहो त मां तोखे मसनवी शरीफ़ जो जवाबु ॾिनो, मां तोखे तिरमिज़ी शरीफ़ जी हदीस पाक ॿुधायां थो। लंबी हदीस आहे जंहिंमें नबी पाक दुआ घुरी आहे, या अल्लाह मुंहिंजे अखियुनि में नूर कर, या अल्लाह मुंहिंजे मुंह मुबारक में नूर कर, या अल्लाह मुंहिंजे हथनि में नूर कर, या अल्लाह मुंहिंजे पेरनि में नूर कर, या अल्लाह मुंहिंजे ज़बान में नूर कर, या अल्लाह मुंहिंजा कपिड़ा नूर कर, या अल्लाह मुंहिंजो उथण वेहण नूर कर। आख़िर में फरमाइनि था या अल्लाह मां मुहम्मद सॼे सारे खे नूर कर। हाणे हे छा चवंदा आहिनि, अबा ॾिठी नबी साईं नूर हुजे हा त पोइ छो दुआ घुरे हा, नूर कोन हो तॾहिं त दुआ पियो घुरई। उन भागा तूं जो चवंदो आहे हिदना सिरातल मुस्तक़ीम, मोह बि काबे ॾे हूंदो थी, वुज़ू सां बि हूंदो आहे, पढ़ंदो बि निमाज़ आहे, अल्लाह हिक खे सजदो कंदो आहे, पोइ छो चवंदो आहे हिदना सिरातल मुस्तक़ीम, ओ मुंहिंजा मौला मूंखे सही वाट ॾेखार। इहा भला सही वाट कान थी का, अञा ॿी अथी छा? जॾहिं त तुंहिंजो मुंहुं बि काबे ॾे आहे पोइ बि चवंदो आहे हिदना सिरातल मुस्तक़ीम। मुंहिंजा दोस्त हक़ीक़त इहा ई आहे त महबूब खे अगरि तूं मुस्तफ़ा नूर आहे, क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुम व किताबुम मुबीन, ख़ुदा जो क़ुर थो चए त मुहम्मद मुस्तफ़ा त हाणे नूर थी आयो आहे। पर हुज़ूर करीम खे इहा बि ग़ैब जी ख़बर हुई त पलीत पैदा थींदा जेके माण्हुनि खे गुमराह कंदा ऐं चवंदा त बशर जो शान वधीक आहे। महबूब चए थो त बशर जो शान वधीक हुजे हा त मां बशरियत जी दुआ घुरां हा, मां बशरियत जी दुआ कान घुरी आहे, मां नूरानियत जी दुआ घुरी आहे। दुनिया खे पतो पए त मुहम्मद ई नूर जो सभिनी खां शान मथां हो आहे। ओ मुंहिंजा सोना खामखा ख़ल्क़ ख़ुदा जी खे गुमराह न कंदा वञो। तो असीं सलात नथा पढ़ूं त माण्हू लानत छो था असां ते विझनि, अवां सम्झो था न साईं, असीं सलात न पढ़ंदा आहियूं त माण्हू असां ते लानतूं विझंदा आहिनि। हाणे तव्हांजी माना तव्हां सलात बि न पढ़ो पोइ तव्हां ते रहमत मोकिलिजे, तव्हांजे नबी ते रहमत नथा मोकिलियो त तव्हां ते रहमत छो मोकिलिबी? इहो त चङो था कनि पिया जेके सलात नथा पढ़नि त लानत ज़रूरु असंदी आहे। वञी करे असांखे ॿुधायो त सूरत हामीम सजदा में जो लिखियो पियो आहे, कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम यूहा इलैय अन्नमा इलाहुकुम इलाहुम वाहिद। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हक़ीक़त इहा ई आहे त जेकॾहिं इन सूरत में नबी पाक जे बशरियत जो बयान आहे त सूरत माइदा में जो लिखियो पियो आहे, अल्लाह ताला फरमाए थो क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुम व किताबुम मुबीन। असांखे ॿिन्ही आयतुनि ते ईमान आहे, कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम ते बि ईमान आहे, त हुज़ूर जे नूरानियत वारी आयत ते बि ईमान आहे। कीअं ईमान आहे त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे ज़ाहिरी बशरियत जा असीं कायल आहियूं, पर मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ाहिरी बशरियत बि 1.25 लख नबियनि जे बशरियत खां पाक बशरियत आहे, जंहिं बशरियत खे सायो कोन हो, जंहिं बशरियत जहिड़ी दुनिया में बशरियत कान हुई, उहा बशरियत मुंहिंजे महबूब जी कहीं जहिड़ी बशरियत कान्हे का। पर मुंहिंजे मुस्तफ़ा जी बशरियत रुगो ज़ाहिरी ही, हक़ीक़त में मुंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा चओ नूर हा। देखो त महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे मथां बशरियत जो हिजाब हो, बशरियत जो पर्दो हो, उहो असीं सुन्नी मञीदा आहियूं, तस्लीम कयूं था। ज़ाहिरी सूरत बशरियत वारी ही, पर ख़ुदा जो कसम आहे उहा महबूब जी बशरियत अहिड़ी ही जो अॻारो तोखे हाफ़िज़ अकबर साहिब जन ॿुधायो त चंड बि मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे बशरियत जो मुक़ाबिलो करे कोन पियो सघे। मुंहिंजो हबीब कहीं जहिड़ो कोन हो, ख़ुदा जी ज़ात मुंहिंजे महबूब जी बशरियत में पाक बणाई। असांजो अक़ीदो आहे त मुस्तफ़ा जी हक़ीक़त नूर आहे। चओ मुस्तफ़ा जी हक़ीक़त, ॾाढो चओ मुस्तफ़ा जी हक़ीक़त, पर मुंहिंजे महबूब जी ज़ाहिरी सूरत बशरियत आहे, उन में को असांजो इतराज़ ई कोन्हे। अच्छा ही चिठी आहे, हा ॿई ज़रूरी ॾिजा मूंखे। हिन आयत मुबारका जो तर्जुमो करे ॿुधायो, लियग़फ़िरक अल्लाहु मा तक़द्दम मिन ज़ंबिक व मा तअख़र। हीअ कंहिं असांजे सुन्नी लिखी आहे। दरअसल में अल्लाह तबारक व तआला जल जलालहू व मन वालहू मुंहिंजे नबी खे मासूम पैदा कयो आहे। चओ असांजो नबी, ॾाढे चओ असांजो नबी मासूम नबी आहे।
सरवरे कायनात अलैहिस्सलाम जा न को अगे गुनाह न को पो गुनाह अल्लाह ताला जो को फरमायो त यगफरक अल्लाह मा तक़द्दम मिन ज़ंबिका व मा तअख़र यो लाम जो को आयत सगोरी में आ यो सबबी लाम आ जेके तमाम तफसीर लिखियो आ अल्लाह ताला ये तो फरमाया है मोहम्मद करीम मा रब करीम तुहजे सबबा तुहजन अजन ऐं तुहजन पोयन सभनी जा गुनाह माफ तो फरमाए छॾिया वहाँ भी वरी माना कहिड़ी कंदा आहिनि त ऐं अलाह जा नबी मां अलाह तुंहिंजा गुनाह बि बादशाह तो अॻियां बि त पोयां बि माना नऊज़ बिल्लाह नबी खे अॻु में बि गुनहगार था ठाहिनि पोइ बि गुनहगार था ठाहिनि इहो वहाबिन जो तर्जुमो ग़लति आहे लेकिन असां अहले सुन्नत वारनि जो तर्जुमो इहो आहे त अल्लाह ताला फरमाए थो त प्यारा नबी तुंहिंजे सबबा मां अलाह तोखां जेके अॻे गुज़री चुका तुंहिंजा आशिक तोखां पोइ थी गुज़रंदा तुंहिंजे सदके मां अलाह तुंहिंजनि प्यारनि जा सभिनी जा गुनाह माफ़ फरमाए छॾिया अल्लाह ताला असांजे नबी खे बेआइब पैदा फरमायो आहे।